वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास ख़त्म थी वियो आहे। पीटीआई ते पाबंदी वारो मामलो गौर हेठि न आयो। पीटीआई बानी अॻूणे सदर आरिफ अलवी ऐं कासिम सूरी ख़िलाफ़ आर्टिकल 6 जी कार्रवाई ते बि फ़ैसिलो न थी सघियो, जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे चवण आहे त जर्मनी ऐं लंडन में सफ़ारतखाननि ते हमला अफ़सोसनाक आहिनि। पाकिस्तानी सफ़ारतखाननि जी हिफ़ाज़त यकीनी बणाइण असांजो फ़र्ज़ु आहे। वीज़ा रिजीम में वॾी तब्दीली आणे रहिया आहियूं। शहबाज शरीफ जो चवण हुयो, दोस्त मुल्कनि खां ईंदड़ सीड़पकारनि ऐं सियाहनि खां वीज़ा फ़ीस न वरिती वेंदी। बलोचिस्तान ऐं केपी में कुझु ॾींहंनि अंदरि दहशतगर्दीअ में इज़ाफ़ो थियो आहे। दहशतगर्दीअ में पाड़ेसरी मुल्कनि जो किरदारु आहे। ख़िते में अमुन हूंदो त तरक़ी थींदी। सिक्योरिटी इदारनि ते दहशतगर्दी सोचियल सम्झियल साज़िश आहे। मक़सूद टोले 9 मई ते मुल्की इदारनि ते हमला कया। वज़ीर आज़म इजलास में ॻाल्हाईंदे इहो चयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास ख़त्म थी वियो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास ख़त्म थी वियो आहे। पीटीआई ते पाबंदी वारो मामिलो गौर हेठि न आयो। पीटीआई बानी अॻूणे सदर आरिफ अलवी ऐं कासिम सूरी ख़िलाफ़ आर्टिकल 6 जी कार्रवाई ते बि फ़ैसिलो न थी सघियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान। मुख़्तलिफ़ एजेंडा आइटम ते गौर कयो वियो, जंहिंमें परती जेके सीड़पकारनि उनखे ऑन अराइवल वीज़ा फराहमी जी सहूलियत वारी एजेंडा बि उनमें शामिल हुयो। इजलास दौरान वज़ीर आज़म इजलास खे इख़्तितार पिणु कयो, जंहिंमें उन ॿुधायो त जेके बि परदेही सीड़पकारनि उन्हनि खे पाकिस्तान पहुचण ते माना 24 कलाकनि अंदरि वीज़ा जी सहूलियत सां गॾु गॾु ॿी सीड़पकारी जे हवाले सां जेके बि सहूलियतूं आहिनि उहे फराहम कयूं वेंदियूं ऐं त दुनिया जे तक में अक्सर जेके मुल्कनि जे सीड़पकारनि खे इहा सहूलियत हासिलु हूंदी। ऐं वज़ीर आज़म जो चवणु हो त इन अमल सां मुल्क में सीड़पकारी वधंदी ऐं रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा, नौजवान खे रोज़गार फराहमी थींदी। मुल्क इन काबीना जे इजलास में जेका सियासी सूरत हाल उन ते गौर कयो वियो ऐं गुज़िरियल हफ़्ते जेको ऐलान कयो वियो हो पीटीआई जे हवाले सां वज़ीर इत्तलात नशरियात उन जे रद्दअमल जो ऐं सियासी जमातनि जे रद्दअमल जो पिणु जाइज़ो वरितो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण जे लाइ।